केमिस्ट्री क्लास 10 बाब पहिरियों सबक टियों हिसो ॿियो मुतहरिक तवाज़ुन डायनामिक इक्विलिब्रियम। आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि इक्विलिब्रियम, डायनामिक इक्विलिब्रियम, क्राइटेरिया फॉर डायनामिक इक्विलिब्रियम और इक्विलिब्रियम। When we think of the term equilibrium, जॾहिं बि असां लफ़्ज़ इक्विलिब्रियम जे बारे में सोचींदा आहियूं, the first word that usually comes to mind is balance. पहिरीं जेका शइ असांजे ज़हन में ईंदी आहे उहा अची वेंदो आहे हिकिड़े क़िस्म जो बैलेंस। However, the balance may be achieved in a variety of ways. बैलेंस जेको आहे उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हासिलु थी सघंदो आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़े फ्लास्क में लिक्विड ब्रोमीन पई आहे, उहा हिकिड़े टेम्परेचर ते लिक्विड ब्रोमीन पाण ई गैशियस ब्रोमीन में तब्दील थी वेंदी आहे ऐं उहा ई गैशियस ब्रोमीन वरी वापसि लिक्विड ब्रोमीन में तब्दील पई थींदी आहे। इहे जेके फेज़ चेंज जा अमल आहिनि, लिक्विड गैस में तब्दील थियणु, वरी गैस ब्रोमीन लिक्विड ब्रोमीन में तब्दील थियणु, इहो पियो हलंदो आहे। हाणे इन जे विच में बि हिकिड़ो बैलेंस ठही वेंदो आहे त केतिरा मालिक्यूल जेके आहिनि ब्रोमीन जा गैस वारी ब्रोमीन में तब्दील था थियनि ऐं केतिरा वरी गैस ब्रोमीन जा मालिक्यूल लिक्विड ब्रोमीन में तब्दील था थियनि, इहो पियो हलंदो आहे बिना रुकावट जे। इहो बि हिकिड़े क़िस्म जो इक्विलिब्रियम आहे। ॿिए पासे वरी जेकॾहिं सीसा ते ॿ माण्हू वेठा आहिनि, ॿिन्ही जो वज़न बराबरि आहे, त उहो सीसा चोरी पूरी हरकत करे करे आहिस्ते 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 उहो बैलेंस में अची वेंदो, यानी न होॾे हेठि थींदो न हुन पासे ॾांहुं मथे थींदो। इन में बि इहो हिकिड़े क़िस्म जो इक्विलिब्रियम आहे, हिकिड़े क़िस्म जो बैलेंस पैदा थी पियो आहे। At equilibrium state there are two possibilities. Equilibrium state में ॿ इम्कान थी सघनि था। नंबर पहिरियों आहे त स्टैटिक इक्विलिब्रियम पैदा थी पवे। हाणे स्टैटिक इक्विलिब्रियम तॾहिं थींदो आहे जॾहिं मिसाल जे तौर ते को तबई मिसाल हुजे। फॉर एग्जाम्पल अ बिल्डिंग रिमेन्स standing rather than falling down because all of the forces acting on it are balanced. मिसाल जे तौर ते तव्हां इमारत ॾिसो बीठी आहे, हाणे उहा हेठि किरे त कोन थी, छो त हुन ते जेके लॻंदड़ सभई ज़ोर आहिनि उहे सभु बैलेंस्ड आहिनि, तंहिंजे करे उहा बीठी आहे। या हिकिड़ो आम मिसाल आहे टग ऑफ वार, जेका रसो असां छिकींदा आहियूं। हाणे जेकॾहिं हेॾां वारा चिकण वारा ऐं हेॾां वारा चिकण वारा जेके मुक़ाबिलो कनि था पाण में, उन जी ताक़त बराबरि आहे त जेको रसो आहे उहो कंहिं बि पासे ॾे कोन चुरंदो, उहो बीही रहंदो। हाणे इहो हिकिड़े क़िस्म जो स्टैटिक इक्विलिब्रियम आहे, यानी शइ जेका आहे, जेको अमल आहे, उन में मोशन न हुजे, उन में चुरपुर न हुजे। जीअं जॻह जो मिसाल वरितोसीं, या हिकिड़ो किताबु आहे टेबल ते पियो आहे, उहो टेबल ते पियल किताबु इन जे करे उहो साकिन आहे, उन जे करे स्टैटिक आहे, छो त हुन ते लॻंदड़ जेके ज़ोर आहिनि उहे सभई बैलेंस्ड आहिनि। स्टैटिक इक्विलिब्रियम तॾहिं थींदो आहे जॾहिं सभु जेके फोर्सिस आहिनि उहे सभई बराबरि हुजनि, बैलेंस्ड हुजनि ऐं तव्हांजो जेका शइ आहे उन में मोशन न हुजे। पर ॿियो आहे डायनामिक इक्विलिब्रियम, जंहिंजे बारे में असां पढ़ूं था पिया, असांजे लाइ ही तमामु अहम आहे। डायनामिक इक्विलिब्रियम तॾहिं आहे व्हेन मोशन डज़ नॉट स्टॉप, जॾहिं हरकत जेका आहे उहा बंदि न थिए, उहा हलंदी रहे। Only the rates of forward and reverse reactions becomes equal to each other but take place in opposite directions. पर सिर्फ़ु इहो थींदो त फॉरवर्ड रिएक्शन जी स्पीड ऐं पोइ ते मोटंदड़ रिएक्शन जी जेका स्पीड आहे उहे ॿई पाण में बराबरि थी वञनि, पर उहे हिक ॿिए जे अपोज़िट डायरेक्शन्स में पिया हलंदा। दिस इज़ कॉल्ड डायनामिक इक्विलिब्रियम स्टेट। इन खे असां चवंदा आहियूं डायनामिक इक्विलिब्रियम स्टेट। डायनामिक मीन्स रिएक्शन इज़ स्टिल कंटिन्यूइंग। डायनामिक जो मतिलबु इहो आहे त कीमियाई अमल जेको आहे उहो थिए थो पियो। या वरी डायनामिक इक्विलिब्रियम ज़रूरी कोन्हे त को रिएक्शन हुजे, हिकिड़ो फिज़िकल मिसाल बि वरी थी सघे थो। मिसाल जे तौर ते जीअं धरती आहे, उन ते जेके आहिनि ज़ोर जेके लॻनि था पिया उहे बैलेंस्ड आहिनि, पर धरती जेका आहे उहा हरकत में रहे थी पई। इहो डायनामिक इक्विलिब्रियम आहे, उहा चुरे पुरे थी पई ऐं उन ते ज़ोर जेके आहिनि उहे बि अमल कनि था पिया। एट डायनामिक इक्विलिब्रियम स्टेट रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज़ ऑलवेज इक्वल टू रेट ऑफ रिवर्स रिएक्शन। असां जेकॾहिं कीमियाई पंहिंजी लैंग्वेज में केमिकल रिएक्शन्स जे बारे में ॻाल्हायूं त पोइ डायनामिक इक्विलिब्रियम मुतहरिक तवाज़ुन वारी हालत जे लाइ ज़रूरी आहे त रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन बराबरि हुजे रेट ऑफ रिवर्स रिएक्शन जे। इक्विलिब्रियम मुतहरिक तवाज़ुन एट द बिगनिंग द क्वांटिटी ऑफ रिएक्टेंट्स इज़ हायर। शुरूआत में छा थींदो, जेॾी महिल जो असां कंहिं कीमियाई अमल खे खणूं था जेको रिवर्सिबल आहे, जंहिंमें हिकिड़ो मुतहरिक तवाज़ुन जेको आहे उहो पैदा थिए थो, त शुरूआत में छा थींदो, क्वांटिटी ऑफ रिएक्टेंट हायर हूंदी। नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन ॿई रिएक्टेंट्स आहिनि। नाइट्रोजन जी क्वांटिटी आहे 2.8 मोलर, हाइड्रोजन जी क्वांटिटी आहे 4.4 मोलर। प्रोडक्ट जी क्वांटिटी ॾिसो उहा 0 आहे। एंड द रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन इज़ हायर। हाणे जेॾी महिल जो तव्हांजी रिएक्टेंट जी क्वांटिटी घणी हूंदी त तव्हांजो रेट ऑफ जेका प्रोडक्ट फॉर्मेशन आहे उहा तमामु घणी हूंदी, यानी फॉरवर्ड रिएक्शन तमामु
तेज़ थींदो उन जी स्पीड वधीक हूंदी। एज़ द रिएक्टेंट कंसंट्रेशन डिक्रीज़िस, जीअं जीअं तव्हांजे इन्हनि रिएक्टेंट्स जी कंसंट्रेशन डिक्रीज़ थींदी वेंदी, द रेट ऑफ रिएक्टेंट ट्रांसफॉर्मेशन आल्सो डिक्रीज़िस, तव्हांजे इन रिएक्टेंट जो प्रोडक्ट में तब्दील थियण वारो जेको अमल आहे उहो बि स्लो थी वेंदो। एंड द रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन डिक्रीज़िस, ऐं प्रोडक्ट ठहण जो जेको प्रोसेस आहे उहो जेको स्पीड आहे उहा पिणु आस्ते आस्ते स्लो थींदी वेंदी। आफ्टर सर्टेन टाइम, कुछ वक्त खां पोइ, द कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स एंड प्रोडक्ट्स बिकम्स कांस्टेंट। हाणे कुछ टाइम खां पोइ छा थींदो त जेका रिएक्टेंट्स जी कंसंट्रेशन आहे ऐं प्रोडक्ट जी जेका कंसंट्रेशन हूंदी उहा कांस्टेंट थी वेंदी, उहा हिकु हंधि बीही रहंदी। एंड दिस स्टेट इज़ कॉल्ड एज डायनामिक इक्विलिब्रियम, ऐं इनखे असां चऊं था, इन हालत खे चऊं था डायनामिक इक्विलिब्रियम। हाणे हिते ॾिसो, पहिरियां छा आहे, असां जीअं ई रिएक्शन शुरू करायोसीं त रिएक्टेंट जी कंसंट्रेशन घणी हुई ऐं फॉरवर्ड रिएक्शन इन जे करे तकिड़ो थियो छो त प्रोडक्ट ठहणी हुई। हाणे प्रोडक्ट वरी जेॾी महिल जो घणी थींदी त उहो वरी उनजी कंसंट्रेशन ज़ीरो खां मथे जो चढ़ी वई, इहा ठही वई, त वरी इहा जेॾी महिल जो घणी ठही वई त वरी इहा पोइ हिते बैक थींदी, हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन ठहणु शुरू थींदो, वरी हिननि जी कंसंट्रेशन वधीक थींदी। इहो अमल जेॾी महिल जो स्पीड वठंदो, फॉरवर्ड रिएक्शन ऐं रिवर्स रिएक्शन हली हली पाण में ॿई बराबरि थी वेंदा, ॿिन्ही जी स्पीड साॻी हूंदी। उन महिल छा थींदो त नाइट्रोजन जी ऐं हाइड्रोजन जी जेका कंसंट्रेशन हूंदी ऐं अमोनिया जी कंसंट्रेशन हूंदी उहा पोइ यको ताईं साॻी रहंदी। अहिड़ी हालत खे चवंदा डायनामिक इक्विलिब्रियम। 450 डिग्री सेंटीग्रेड ते हिननि खे कयो गरम, तव्हांखे मिलंदी अमोनिया जेका हुई 0 मोलर, पोइ उनजी क्वांटिटी वधंदी, पोइ थी वई हिन जी क्वांटिटी 1.6, हेॾा तव्हांजी हिन जी थी वई हाइड्रोजन जी 2 मोलर, नाइट्रोजन जी थी वई 2 मोलर। हाणे इहा क्वांटिटी कंसंट्रेशन जेकॾहिं तब्दील नथी थिए, इहा ई साॻी थी रहे, त इन हालत खे असां चवंदासीं इहो डायनामिक इक्विलिब्रियम आहे। ऐं इहो तॾहिं थींदो जंहिं वक़्तु तव्हांजो फॉरवर्ड रिएक्शन रेट बराबरि थी वञे बैकवर्ड रेट रिएक्शन जे। रिएक्टेंट जेतिरी स्पीड में प्रोडक्ट में तब्दील थियनि था, ओतिरी स्पीड में वरी जॾहिं असांजी प्रोडक्ट रिएक्टेंट्स में तब्दील थिए थी, त इहा हालत असांजी आहे डायनामिक इक्विलिब्रियम वारी। इन डायनामिक इक्विलिब्रियम वारे मरहले खे, इन पूरे मंज़रनामे खे जेकॾहिं असां हिकिड़े ग्राफ में पेश कयूं त उहो ईअं थींदो त हिकिड़े पासे खां असां खणूं था कंसंट्रेशन, ॿिए पासे खां आहे टाइम। हाणे कंसंट्रेशन ॾिसो त हिते तव्हांजो हेॾो हीअ आहे फॉरवर्ड रेट ऑफ रिएक्शन। हाणे ही फॉरवर्ड रेट ऑफ रिएक्शन आहे, त माना हिते आहिनि असांजा रिएक्टेंट्स नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन, उन्हनि जी क्वांटिटी हिते आहे, तमामु घणी आहे। ऐं हेठि ॾिसो असांजो रिवर्स रेट रिएक्शन आहे, उहो हिते आहे, उनजी क्वांटिटी आहे हिन जी प्रोडक्ट जी अमोनिया जी 0। हे जेका ॻाल्हि कईसीं त अमोनिया पहिरियां हूंदी 0, हिते 0 आहे। ऐं नाइट्रोजन हाइड्रोजन जी क्वांटिटी घणी आहे, 2.8 मोलर, 4.4 मोलर, उहे हिते आहिनि। हाणे आस्ते आस्ते छा थींदो, फॉरवर्ड रेट जेको आहे उहो तव्हांजो प्रोडक्ट में तब्दील थींदो शुरू थींदो, त फॉरवर्ड रेट जेको रिएक्शन जो आहे, स्पीड जेका आहे उहा पहिरियां वधीक हूंदी, पर उहा आस्ते आस्ते डिक्रीज़ थींदी वेंदी। छो डिक्रीज़ थींदी वेंदी, छो त हिननि जी क्वांटिटी जो घटिजंदी वेंदी, त आहिस्ते आहिस्ते हिननि जी ट्रांसफॉर्मेशन जेका प्रोडक्ट में आहे उहा पिणु घटिजंदी वेंदी। हाणे हिननि जी जो क्वांटिटी घटिजंदी वेंदी, त इन फॉरवर्ड रेट रिएक्शन जेको आहे उहो पिणु आस्ते आस्ते स्लो थींदो वेंदो। हाणे इहो जीअं स्लो थींदो वेंदो त हेॾां जेका 0 क्वांटिटी हुई प्रोडक्ट जी, हे जीअं जीअं फॉरवर्ड रिएक्शन हेॾे अॻिते वधंदो ईंदो, त हेॾां वरी असांजी प्रोडक्ट जो जेको रिवर्स रिएक्शन जो रेट आहे उहो वरी वधंदो ईंदो। आस्ते आस्ते जीअं उहो वधंदो ईंदो त प्रोडक्ट जी क्वांटिटी बि 0 खां मथे चढ़ंदी ईंदी। हेॾां तव्हांजो फॉरवर्ड रिएक्शन रेट घटिजंदो ईंदो, हेॾां तव्हांजो रिवर्स रेट जेको आहे उहो इंक्रीज़ थींदो ईंदो। हे अची करे घटि थी हिते पहुचंदो, ही वधी करे अची करे हिते पहुचंदो। हाणे ॿई बराबरि थी विया। हिते तव्हांजो रिवर्स रेट जेको रिएक्शन जो आहे, उबतो जेको रिएक्शन वञे थो पोइ हिते उनजी स्पीड बि साॻी आहे, ऐं जेको फॉरवर्ड रिएक्शन आहे हेॾे जेको अचे पियो उनजी स्पीड बि हिते साॻी थी वई। हाणे हिते जेॾी महिल जो फॉरवर्ड रिएक्शन जो रेट बराबरि थी वियो आहे रिवर्स रिएक्शन जे रेट जे, त इन खे चवंदा इक्विलिब्रियम स्टेट। हाणे हिते असांजी जेका कंसंट्रेशन आहे प्रोडक्ट जी, ऐं जेका वरी पोइ असांजी कंसंट्रेशन आहे रिएक्टेंट्स जी, उहे ॿई छा थी वेंदो, बराबरि न थींदियूं, कांस्टेंट थी वेंदियूं। याने अमोनिया जी ॾिसो 1.6 आहे, हिन जो 2 आहे, हिन जो 2 आहे। हाणे इहे ॿई पाण में हिननि जी कंसंट्रेशन बराबरि कोन्हे का, पर इहा कांस्टेंट थी वेंदी। याने छा थींदो, हिन इक्विलिब्रियम स्टेट खां पोइ हिते हेॾां तव्हांजी हिन जी कंसंट्रेशन इहा इक्विलिब्रियम स्टेट में साॻी 1.6 रहंदी, होॾां असांजे रिएक्टेंट्स जी जेका कंसंट्रेशन आहे उहा बि साॻी ई रहंदी। क्राइटेरिया फॉर इक्विलिब्रियम।
तवाज़ुन जे लाइ क्राइटेरिया यानी कहिड़ियुनि हालतुनि में इक्विलिब्रियम जेको तवाज़ुन आहे उहो बरक़रार रही सघे थो। पहिरीं हालत या शर्त इहो आहे त रिएक्शन जेको तव्हांजो आहे उहो रिवर्सिबल हुजणु घुरिजे, मोट खां ईंदड़ तब्दीली हुजे। नंबर ॿियों, उहा तब्दीली रिवर्सिबल रिएक्शन क्लोज्ड सिस्टम में थियणु घुरिजे। फॉर एग्ज़ाम्पल कैल्शियम कार्बोनेट असां कयोसीं, उहो ॾिसो त हिन जी फ्लास्क जेका आहे उहो खुलियल आहे, क्लोज सिस्टम कोन्हे को। कैल्शियम कार्बोनेट खे खयोसीं, हुनखे हीट कयोसीं त हुन मां ठहियो तव्हांजो कैल्शियम ऑक्साइड जेको हिते सॉलिड हालत में पियो आहे। ॿियो कार्बन डाइऑक्साइड ठही पियो जेको मथे गैशियस हालत में आहे। हाणे कार्बन डाइऑक्साइड मथे निकिरी वेंदो, उहो जो निकिरी वियो त अकेलो कैल्शियम ऑक्साइड वापसि कैल्शियम कार्बोनेट त नथो ठाहे सघे न, कार्बन बि कोन्हे का, इहा जेका हिते निकिरी वई ॿी ऑक्सीजन बि कोन्हे का। इन जे करे हे रिवर्सिबल रिएक्शन कोन्हे को, इरिवर्सिबल रिएक्शन आहे, वापसि मोट न खाई सघंदो। छो त क्लोज सिस्टम असां इस्तेमालु न कयोसीं। ॿिए पासे खां असां खणूं था क्लोज सिस्टम, कैल्शियम कार्बोनेट आहे, उनखे असां हीट कयोसीं, गरम कयोसीं, कैल्शियम कार्बोनेट पाण टुटी पियो कैल्शियम ऑक्साइड में ऐं कार्बन डाइऑक्साइड में। हाणे इहे वरी कार्बन डाइऑक्साइड ऐं कैल्शियम ऑक्साइड हिकिड़े ई फ्लास्क में मौजूदु आहिनि, इहो बंदि आहे, क्लोज सिस्टम आहे, त इहे वरी ॿई पाण में कंबाइन थींदा। कंबाइन थियण खां पोइ इहे वरी तब्दील थी वेंदा साॻियो ई कैल्शियम कार्बोनेट में। इहो हिकिड़े क़िस्म जो असां वटि हली करे ऐं हिकिड़ो तवाज़ुन पैदा थींदो, जो कैल्शियम कार्बोनेट तब्दील थींदी कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड में, वरी इहे ॿई शयूं साॻियो ई तब्दील थींदियूं पियूं कैल्शियम कार्बोनेट में। इहो असांजो इक्विलिब्रियम तॾहिं क़ाइमु थी सघे थो जॾहिं रिएक्शन असांजो रिवर्सिबल आहे ऐं क्लोज्ड सिस्टम में थिए थो। अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।